कुर्बतन इल्लल्लाह उन हस्तीअ जे बारे में नियत आ जंहिंजी क़ुरान में दावा है कि नहनो अक़रबु अलैहि मिन हब्लिल वरीद। मां अल्लाह तव्हां जे साह खण वारी रग खां बि वधीक क़रीब आहियां। पोइ जॾहिं हू ज़ात जुदा आहे ई कान, उन जी दावा है त मां तव्हां जे साह वारी रग खां बि वधीक क़रीब आहियां। पोइ नियत छाजरा था कयूं कि हुन ज़ात जी वेझड़ाइप, हुन ज़ात जी कुर्बत जे लाइ, हुन ज़ात जे वेझे थियण जे लाइ मां हे अमल थो कयां। मतलब कुर्बत जी माना वेझे थियण न आहे। छो आलिम चवनि था त कुर्बत जे लाइ लाज़िम आहे त फ़ासिलो हुजे। फर्ज़ कयो मां चवां त आऊं अदा वज़ीर जे वेझे थियां त तॾहिं मां इहो नियत कंदुमि, सोचींदुमि, इरादो कंदुमि जॾहिं ॾिसंदुसि त असां ॿिन्ही जे दरमियान फ़ासिलो आहे। थोरो ॻाल्हायो भाई, मां जो थियां थो जेके आख़िर में दोस्त वेठा आहिनि थिया, हितों स्टेज छॾे उन्हनि जी भर में वञी वेहा, उन्हनि जी कुर्बत मूंखे मिले, उहो तॾहिं न जॾहिं उन्हनि मुंहिंजे दरमियान फ़ासिलो हुजे। अल्लाह फरमाए थो मूं ऐं बंदे जे विच में फ़ासिलो आहे ई न। पोइ जॾहिं फ़ासिलो न आहे त पोइ हर अमल जी नियत इहा छो कि नमाज़ ज़ोहर पढ़ांदो कुर्बतन इल्लल्लाह, नमाज असर पढ़ांदो कुर्बतन इल्लल्लाह, नमाज मगरिब पढ़ांदो कुर्बतन इल्लल्लाह, रमज़ान जा 30 रोज़ा रखांदो कुर्बतन इल्लल्लाह, हज कयां दो कुर्बतन इल्लल्लाह। हर इबादत जी नियत कुर्बतन इल्लल्लाह। हू ज़ात चए थी त मां तोखां परे आहियां ई कोन। हिकिड़ी सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद। मां तो सोलो करे पेश करे वियो, हू ज़ात असां खां परे न आहे। जेकॾहिं हू ज़ात परे न आहे, हिकिड़ो जुमिलो चवां, हू ज़ात जेकॾहिं असां खां परे न आहे पोइ एॾी वेझी आहे त उन ज़ात जूं बरकतूं असांजे वजूद ते छो नथियूं ज़ाहिर थियनि। थोरो बेदार थियो। पोइ जॾहिं इहा ज़ात एॾी वेझे हुजे, हो चवंदा न आहिनि त कमरो बदकारे सां रंग न मटाए त आदत ज़रूर मटाए। जॾहिं जानवर कारो कमरो पाण में बधिजे थो त भई रंग न मटे त आदत मटे। पोइ जॾहिं हू एॾी वॾी ज़ात तव्हां असांजे एॾे वेझे आहे त उन ज़ात जूं अदाऊं, उन ज़ात जूं वस्फ़ूं, उन ज़ात जी गुफ़्तार, उन ज़ात जी जेके करामतूं आहिनि, उहे असांजे वजूद मां ज़ाहिर छो नथियूं थियनि। उन ज़ात जी बरकत असांजे वजूद में दाख़िल छो नथी थिए। मतलब काई विथ आहे, काई पर भराई आहे, काई दूरी आहे, कोई फ़ासिलो आहे जंहिंजे करे उन ज़ात जूं बरकतूं असांजे वजूद ते नुमायां नथियूं थियनि। अगर तवज्जो आहे त मां पढ़ंदो हलां। हिकिड़ी सलवात पढ़ो मोहम्मद आले मोहम्मद। उन ज़ात खे वेझे थियण जे लाइ जॾहिं तव्हां तारीख़ जो सफ़र कंदो त उन ॾींहुं मां मजलिस में हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई हुयमि। कुझु दोस्त न हा, साईं ज़वार आबिद वारा बि किथे मसरूफ़ हुआ। ईअं साईं ख़म्सो साईं वारा ॿुधंदा था अचनि। तारीख़ जो मुतालियो कयोसीं त क़ुरान मजीद चयो त 4 हस्तियूं हिन काइनात में अहिड़ियूं आहिनि जन ख़ुदा जी मुलाक़ात जे लाइ सफ़र कयो। लिका अल्लाह जो सफ़र शुरू कयनि, इर्तिका ज़ात इलाही हुसूल जे लाइ हुननि पंहिंजी ज़िंदगीअ में सफ़र कयो। पहिरियों जेको फ़र्द आहे अल्लाह जी मुलाक़ात जे लाइ निकितो हज़रत मूसा। केरु निकितो? हज़रत मूसा। हे तव्हां जो मजलिस में आया हो, छो आया हो? इन जे लाइ आया हो पिया था वचन कयो, पिया था कोशिशूं कयो त किथे उन ज़ात ताईं पहुची सघूं।
हे न्याज नगर मजलिसूं आजादारी सफर आए उन ज़ात जी तरफ। पहिरियों फर्द आए हजरत मूसा। मूसा के जने पांजी कौम इसरार कयो तो मूसा सा बुधो आ तू कोहे तूर ते वनी करे खुदा सा कलाम तो करें। अगर वाकई यो सच्ची आए खुदा तो सा कलाम करे तो खुदा कुल्लो शैन कदीर जो मालिक आए तो इन खुदा जे दीदार करना चाहिए, इन खुदा के दिसण दा चाहिए। हजरत मूसा डाडो समझायो दलाइल दिनई सबूत दिसई दिनई तो अल्लाह जी जात जिस्म जिस्मानियत को पाक आए वो नजर अचन वारी ना है। वो जो जिस्म जिस्मानियत को पाक आ छाए। मूसा नबी होयो मौलवी न हो जो चई जान छड़ाया तो मुखे इल्म ना है चवे आत मुखा वडे खां रुजू कयो। मूसा वक्त जो नुमाइंदे खुदा होयो। हजरत मूसा डाडो समझायो आखिर तय थियो हू जात नूर आए। थोड़ो बेदार थियो भाई जिस्म ना है तो छाए। हजरत मूसा के चमणो पेची वयो हू जात नूर आए। नूर आए तो देखार भैया रोशनी आए तो देखार। हजरत मूसा डाडा दलील लिना या डी में जो ता घुमो था ये अल्लाह जी रोशनी ही है। हे तहां के जगह समझ नहीं थई हे वजीरा हे आबिदा हे खातिमा हे आसिफा ये जगह तहां के सुजागी बेदारी नहीं थई यो खुदा जो नूर ही है जे जेकर तहां के ये चेहरा दिसी करे सुनानो ताती फुला फुला है न असा के अल्लाह जो दीदार घुर्जे। कौम के वठी निकतो अल्लाह जे नूर जी तजल्ली असर ब कौम सड़ी राख थी वई। मूसा गश्त करे वयो हलियासी मूसा वट। मूसा असा के शौक आए त जे जी कुर्बत जी रोज असा इबादतों क्यों था उन जे वेझे थियण जे लाए तू सफर कयो तू बुधा केसी ते पहुते के हिकड़ी अल्लाह जे नूर जी तजल्ली ही मां गश करे वियम इन का अगते मुखे खबर ना है। एकड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। ए कुरान तू बुधा मूसा ते इते बिही वयो तमा नूर जी तजल्ली का सवा बियो कुछ न डिठो चई त बियो हक फर्द आए जंजो नालो ईसा है। जंजो नालो घर में भी वेंदा हो जिते चुप के बैठा हो। एकड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। वरी बिकड़ी बुलंद आवाज सा सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। हजरत ईसा वट पहुतासी। ईसा खबर पई आए तो तू अल्लाह जी मुलाकात जे ला निकतो है। चई हा मां फर्श छड्यो अर्श ते आयम पहिरियों आसमान किरास कयम बे ते पहुतुम बे के किरास करे टे आसमान ते पहुतुम जडे चौथे आसमान ते पहुतुम त अल्लाह जी तरफ का आवाज आयो इन्नमल गैब लिल्लाह फंतज़िरू इन्नी माकुम मिनल मुंतज़िरीन। ए ईसा पंज हद में रह। ईसा पंज हद का मथे ना तहकीक गैब मु अल्लाह जो आए। इन्नमल गैब लिल्लाह गैब मु अल्लाह जो आए। फंतज़िरू इंतजार कर इन्नी माकुम मिनल मुंतज़िरीन मां तो सा गड इंतजार करने वारन में आया। माना का एड़ी जात अची नहीं आए जेका खुदा जी मज़हर आए। ईसा जे तो मुजी मंजिल इते अगते वध्यो ना आया उस ते पहतो ना है कुछ डिठो नथम बुधाया छा। ईसा वो दस दे तो को वधी कभी जात आए जेका अन्या तो को मथे विंदी हुजे जे जो सफर तो को अगते हुजे। हजरत ईसा जो आवाज आयो एक फरिश्तो आए जे जो नालो जिब्रील आ रोज अल्लाह वटा वही खणदो आ उता पैगाम खणदो आ वरी जमीन ते विंदो आ। एकड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। ईसा एड्रेस दिनी मारफी कराई तारुफ कराई त मुखा अगते हजरत जिब्रील विंदो आ इने सा मिलो इने
के गोलियो इन का अल्लाह जो दस पुछो छो तो रोज उन को पैगाम खणदो आ माने एडो मुकर्रब आहे न जिब्रील जेको अल्लाह का पैगाम खणी हेठ पहुंचाए तो एठा पैगाम खणी अल्लाह ते पहुंचाए तो डाडो खुश थियासी यार वाह जो स्वर्ग जो का तारुफ थियो जेको रोज अल्लाह से मिले तो यो कुछ न कुछ अल्लाह के बारे में बुधाइंदो आया जो से सही जिब्रील वट त दर अहल बैत ते गुलामी कंदे नजर आयो एडो मुकर्रब फरिश्तो एडो पोहतल फरिश्तो एडी वेझड़ा पे इलाही रखंदड़ फरिश्तो आया सजो उन जो तारुफ पुछंदे पुछंदे दस पुछंदे डिठो सही त अहल बैत जी घर जी चक्की हलाइंदे नजर आयो अहल बैत जी तस्बीह पढ़ंदे नजर आयो हसन हुसैन जो झूलो झूलाइंदे नजर आयो अल्लाह किते बैठो आ जिब्रील तू तो मुकर्रब इलाही हिते छा तो करे जे हे त सरदारन जिब्रील तो जड़ो मुकर्रब एडी वेझड़ाए अल्लाह सा पो भी हिनन जो नौकर के समझाण तो चाया है जी मां हिनन के डिठो आ कोई न दिसे हिनन जी फजीलत हिनन जी अजमत हिनन जे दर्जे हिनन जे मकाम के मां थो जाना मां कुछ ना आया ओ हिनन जे दर जी नौकरी करे जमाने के इयो ही तो बुधाइण तो चाया ते जेको अल्लाह जो एडो मुकर्रब होजे वो हसनैन जो दर जी सदाई दे नजर तो अचे लब्बैक या अल्लाहुम्मा सल्ला अला मुहम्मद व आले भला जन के अल्लाह सा मिलण ही वेझड़ा पे कुर्बत जो शौक आ बुलंद आवाज सा सलवात पढ़ो आऊं हे मौजू शुरू इन जला कयो आहे त आखिर अल्लाह तई पहुंची जो नथा सगूं त किए पहुंचंदासी किथे हलूं जो यकीन थे पक थे त असां अल्लाह तई पहुंची वेंदासी जिब्रील तो एडो मुकर्रब वरी हिते गुलामी हिते नौकरी दे हवाल अल्लाह किया कई गाल बुझो मुंहिंजी भी हद आ उन हद का अगते मां क्रॉस न तो करे सगा माखे उन हद तई पैगाम मिलंदो आ खणी पहुंचंदो थोड़ी तवज्जो रहे जिब्रील तोखो वधी का बी जात आहे जेंजी मंजिल तोखा आगे होजे थोड़ो गाला जिब्रील तोखा का भी जात आहे जेंजी मंजिल तोखा अगते हुजे उन्हें का अल्लाह जे बारे में सवाल कयूं चई हां हिकड़े डी अल्लाह मुके चयो वन जमीन ते बुराक काहे मुस्तफा के वठिया सुभान अल्लाजी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सल लजी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना चई मां भी ही रहम मुस्तफा मुका अगते वयो छो तो उनके घोराई ही न जलाए के लिनुरियहु मिन आयातिना वठी अचेंस त मां अल्लाह उनके पंहिंजूं निशानियूं ॾेखारियां ये पहुतासी मुस्तफा वट हसनैन जे नाने वट पहुतासी आका जिब्रील तुंहिंजे दरवाजे जो बुधायो आए त मुखा अन्या इन जी बुलंदी मथे आए तू जो अल्लाह जे आयतुन के दिसण वे त छा ॾिठई छा पातई किया असा जो रब असा उनके किए समझूं नियत में जो अल्लाह होजे त छा होजे एक सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ओ हर इबादत में नियत करण वारो कुर्बतन इल्लाह जिब्रील जदो मुझी हद आए मुका अगते बोला मंजिल मुस्तफा जी मुस्तफा तहां छा पातो चई मुखे भी बिन कमानन जे फासले ते बिहारे वयो मुस्तफा पांजे पान खेचे थो बिन कमानन जे फासले ते बिहारे वयो मुस्तफा तो डिठो छा जे डिठो मन पर्दे में एकड़ी आवाज बुधण में आई या रसूल अल्लाह उन आवाज जी का गुफ्तार का तर्ज को अंदाज जे सोलो आए लहजा अली में गाला यही अल्लाह अकबर अल्लाह अकबर
खबर पई तब पर्दे में जेका आवाज आई वो लहजे अली में हुई। हसनैन जो नानो पे फरमाए लगे ये पियो त मुसलमान जो सौट अली पे गालाए। जदे अली जो नालो आयो अल्लाह जी कुर्बत हासिल करने वाला अली जे दरवाजे ते आया। या अली तो अल्लाह के डिठो है। या अली तो वट अल्लाह जो छा मकाम है। अली फरमाए तो जंहिंखे मां ॾिसंदो न आहियां उनके सजदो भी न कंदो आहियां। माना खबर पई त अगर अल्लाह जी मारिफत घुर्जे, अल्लाह जो तारुफ घुर्जे, अल्लाह जी एड्रेस घुर्जे तो पोइ हलनो उन दरवाजे ते पहुंदो जेको अली जो दर हुजे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। यहूदी आयो मुझे मौला अमीर अल मोमिनीन वट। ये अना सवाल इन कयो ही कोन। अली पहिरियां ही ॿुधायसि त ही सवाल खणी आयो है। छा चईस? चई मूं वटि अचण खां पहिरियां दरबार वियो है उते इहो सवाल कयो ही। सवाल जो जवाब न मिले त तोखे बाजार में सलमान मिली वियो। तोखे बाजार में सलमान मिली वियो। सवाल करो यहूदी जो सवाल हुयो। मौला मुस्कुराए करे फरमायस तो सवाल कयो दरबार में वनी बे खलीफे का त तमाम मुसलमानन जी दावा है कि अल्लाह कुल्लो शैन कदीर जो मालिक आए। हर शय ते अल्लाह कुदरत रखे दो। तो जने अल्लाह से हर शय ते कादिर आए, कादिर मुतलक आए तो वो खुदा ब्या खुदा भी पैदा करे सके। तो सवाल थोड़ो दुखियो आए। हाने इन सवाल जो जवाब उहो ही दई सके थो न जेको खुदा मंद मुताल जो मारिफी हुजे, जे वट अल्लाह जी मारिफत हुजे, जे वट अल्लाह जी बुलंदी ऐं मकाम जी खबर हुजे। या अली वो तोखे खबर आहे तू इन जो सवाल जो जवाब दई सके तो? मुझो मौला मुस्कुराए करे फरमाए तो अल्लाह चाहे तो 100 खुदा पैदा करे सके। 100 खुदा। हसनैन जो बाबू मुस्कुराए तो चाहे तो 1000 बनाए सके। तो या अली 1000 चे तो लख। मौला अमीरुल मोमिनीन जे जुमले जवाब ते ताज्जुब कंदो वयो। मुझो अली मुस्कुरा करे फरमाए तो एडो कुदरत रखण वारो आए, एडो कादिर मुतलक आए, चाहे तो पूरी कायनात के खुदा बनाए सके। तो चई या अली मूंखे गाल समझ में न ईंदी। तव्हां जी दावा है तो खुदा अकेलो आए। खुदा अकेलो आए बियो खुदा थी न तो सके। एडो तू तो जवाब दे तो चाहे तो कायनात खुदा बना सके। तो मौला मुस्कुरा कर फरमाए तो इहा ही तो तुझी मुझी सोच में फर्क आए। तुझे मुझे दरमियान इहो ही तो फासलो आए। अल्लाह सही चाहे तो पूरी कायनात के खुदा ठाए सके। तो पर गाल एकड़ी जहन में रख जा खालिक अकेलो रहंदो। चाहे तो पूरी कायनात खुदा ठाए सके। तो पर ब्या सब मखलूक होंदा, खालिक सिर्फ अकेलो मुझो खुदा होंदो। माना खबर पई त जे अली के एतरो अल्लाह जे बारे में इल्म आए तो पो इन दरवाजे ते पहुंचण समझ अल्लाह ते पहुंचण है। एकड़ी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। हे असां ता सब इरादो कयो बैठा हूं त असां अली जे दरवाजे ते पहुतासीं। कमाल ये आयब सही दुनिया जे जुल्मत मंझा हेडे वडी कायनात मंझा थोड़ी तवज्जो मुड़े कजो पांजे पान के बचाए। सलवात पढ़ो साईं जी सेहत और सलामती जला। साईं का इजाजत तलब कंदे सिर्फ 5 या 6 मिनट नौकरी मौला जी ॾियण तो चाहियां। तवज्जो रहे क़िबला मोहतरम वाकई कमाल आए। हेड़े जुल्मत जे दौर में पांजे पान के कढी मौला कायनात अमीरुल मोमिनीन जे दरवाजे ते अचन यो कमाल आए। यो तो तुझो कमाल आ। हसनैन जे बाबे जो कमाल छाए।
हसनैन जे बाबे जो कमाल इहो आहे त जेको उनखे दरवाजे ते मिले उन जी बाह मां वठी अल्लाह जे हवाले करे छॾे। जहिड़े तरीक़े सां करबला जे मैदान में हुर जो कमाल हुयो कि यजीद खे छॾे हुसैन जे लश्कर में आयो। हुसैन मौला मैदान में मोकिले शहादत जो जाम प्यारे अल्लाह जे हवाले करे छॾियो। मतलब जेको अली जे दरवाजे ते ईंदो अली उनखे अल्लाह जे हवाले कंदो। यो कमाल आहे मुझे मौला अली। इं ना है त अली जे दरवाजे ते अचण खां पोइ असां जूं जिम्मेदारियूं ख़त्म। हिते अचण खां पोइ पुछणो पवंदो त अली फजर जे टाइम ते छा करणो आहे, ज़ोहर जे टाइम ते छा करणो आहे, असर जे टाइम ते कहिड़ी जिम्मेदारी आहे, सिज जो लथो आहे त छा कयां, सोमाणी जो आहे त छा कयां। पोइ अली जे दरवाजे ते अचण खां पोइ नौकर जी मर्ज़ी थोरी हलंदी, इमाम जी मर्ज़ी। हसनैन जे बाबे जो फर्म बरदार थी। क़िबला जेकॾहिं ज़मानो अली खे सुञाणे हा त अली जूं धीअरूं बग़ैर चादर जे बाज़ार न अचनि। करबला खां वठी शाम ताईं 36 बाज़ारूं आयूं। 36 बाज़ारनि में हिकड़ी बाज़ार ही ईसाइन जी 35 हुयूं मुसलमाननि जूं। घुरंदी त चादर पे आई 35 बाज़ारनि में न मिली, ओ उतां मिली जिते ईसाई रही। घुरंदी पे आई चादर ॾियो मां नबी जी धीउ आहियां। एडी पर्देदार आ मुझे मुर्शिद दादी साईं मुझो बुजुर्ग बैठो आहे इन शइ जी अची करे तस्दीक कंदो। एडी पर्देदार ही मुझी साइण जो नाने मोहम्मद जे रोज़े ते वञण जे लाइ बि इंतज़ार कंदियूं हूं त रात थिए। रुगो एस ताईं कोन्हे न साईं, अॻिते जुमला आहिनि। मक़तल लिखे थी त इंतज़ार करण खां पोइ जॾहिं सिज लहंदो हो वरी बि अली जूं पर्देदार धीअंदियूं चवंदियूं हूं अब्बास वञी ॾिसी आ ज़मानो सुम्ही पियो आहे। अञा मंज़िल अॻिते आ। तारीख़ लिखे थी जॾहिं अची अब्बास चवंदो हो न हाणे माण्हू सुम्ही पिया आहिनि, पोइ बि मुर्शिदज़ादियूं चवंदियूं हुअसि वञ अब्बास ॿाहिरि इंतज़ाम करे आ, जेके वणनि में सुतल पखी आहिनि उन्हनि खे बि उॾार, कंहिंजी दीद मूं ज़ैनब जी चादर ते न पवे। हाँ तारीख़ अञा अॻिते आहे। ओ जॾहिं नाने जे रोज़े ते क़रीब थींदियूं हुन रुकजी वेंदियूं हूं, गाज़ी वञ नाने जे मज़ार में अंदरि जेको ॾीओ ॿरे थो ॾीओ विसाए। के ना मुहर्रम जी दीद ज़ैनब जे पर्दे ते न पवे। अहिड़ियुनि पर्देदार बीबियुनि खे जॾहिं कूफे जे शहर जे ॿाहिरां बिहारियो वियो ऐं मुंहिंजी साइण पुछो त छो बिहारियो थो, चए इन जे लाइ अञा बाज़ार में रश न थी। मां तव्हां खां पुछां तो ज़ैनब ते छा गुज़री हूंदी जेका रात जे पर्दे में नाने जो रोज़े ते वञे। हुन जे लाइ चयो वञे त अञा बाज़ार सजाई न वई आहे। चवंदा जॾहिं ऐलान थियो अचो हाणे बाज़ार माण्हुनि सां भरिजी वई आहे, छतनि ते तमाशाई बिही विया आहिनि ऐं अली जी धीउ जॾहिं बाज़ार में कदम रखे थी तेॾां लहने दाऊदी में हुसैन क़ुरान जी तिलावत थो करे। माण्हुनि खे तमाशाउनि खे क़ैदी भुलिजी विया। सभिनी जी दीद ने कारी में हुई त केॾो सुहिणो क़ुरान थो पढ़े। कारी त केॾो भलो आहे। साइण ज़ैनब रोई करे फरमाए थी अदा हुसैन अॼु एॾो सुहिणो क़ुरान पढ़ण छो कयो अथई? चए इन जे लाइ ताकि ज़मानो मूॾे ॾिसे तुंहिंजो पर्दो बची पवे। अल्लाह अकबर। ओ जेके दुकाननि जे छतनि ते औरतूं पत्थरनि जा झोल भरे आयूं न, क़ैदियुनि खे पत्थर हणंदासीं। उन्हनि में हिकिड़ी बीबी आहे जेका पंहिंजे कनीज़नि खे चवे थी ख़बरदार इन्हनि क़ैदियुनि खे कोई पत्थर न हणे। मां हलां थी हेठि बाज़ार, तव्हां वञो मुंहिंजे कमरे मां क़ुरान खणी अचो। कंहिं कनीज़ चादर जो पल्लो पकड़े चई छो? चए इन जे लाइ जेको इहो कारी क़ुरान थो पढ़े इन जो आवाज़ मदीने वारे हुसैन सां मिले थो।
ऐं जेके हिक रस्सीअ में बीबियूं क़ैदन लगे तो ये आम मस्तूरात नाहन लगे तो उहे इन जन खां मां क़ुरान पढ़ियो हुयो खुदा जो कसम ही पोहती अजा सलाम मस कयई अञा पुछे ही पई क़ैदणियों ज़ात जो केर हो वतन जो नालो छा थव अञा साइण जवाब ही न ॾिनो हो पोयां कनीज़ क़ुरान खणी आई इन क़ुरान परवाज़ करे ज़ैनब जो तवाफ़ कयो जॾहिं इन ॾिठो त ज़ैनब जो तवाफ़ थी करे ईअं मथे तां चादर लाथई साइण जे कदमनि ते रखी रोई करे फरमाए थी ओ ज़ैनब पक थी वई मदीने वारी सैयदज़ादी आ तूं जा त अरड़ा भाइर हो आया बीबी जॾहिं लुटजे पई त गाज़ी का इहो हक़ आ पुछां सिर्फ़ एतिरो थी बीबी तुंहिंजे भाइरनि जे क़तार में त अब्बास जहिड़ा भाइर हुया जॾहिं लुटजे पई त उहो किथे हो खुदा जो कसम मुझी साइण रोई करे फरमाए थी हुन ॾे का मयार काने हो त मदीने खां वठी चवंदो पिया आयो मुर्शिदज़ादी इजाज़त ॾे यज़ीदी फ़ौज खे ख़बर पवे त औलादे अलीअ सां मुहाॾो कीअं अटकाइबो हो त चुप में मारजी वियो हुन ग़रीब ॾे का मयार काने जुमिलो चवां इं बाज़ारूं शहर उबूर करे जॾहिं ईसाइन जे शहर में पहुता न फौजन उन ईसाइन ॾे राहिब ॾे न्यापो मोकिलियो त शहर के सजा सां कुछ बाग़ी आंदा ये जुमलो खोड़ आ तहां जी आज़ादारी जे लाइ अगर समझी पियो सिपाही जो दरवाजे ते विया दकुल बाब केना तना राहिब जो निकतो न ॾिस मुड़े पोरो जा ग़रीबान जा बटन खुलियलन मथ ते जेको आहे कोई अमामो नाहे अबा पटको नाहे सिर जा वार खुलियलन रोंद ॿाहिरि निकतो हिननि चयो असां कुझु बाग़ी आंदा हन फौजी चवन था तू पंहिंजे शहर के सजा त बाग़ी पो आणियो हे हकल ॾेई करे चए तो चुप कयो मां हाणे हाणे ख्वाब में पंहिंजे ईसा नबी खे ॾिठो आहे उन जे सर तां ताजे नबूवत लथल हो रोई करे चए पियो राहिब उथ जल्दी कर तुंहिंजे शहर जे ॿाहिरां आख़िरी नबी जो धीअ चादर जो सवाल तव्हां चओ था बाग़ी ईसा नबी तो चवे त मुबाहला वारी ज़हरा जो धीअ मां चेक कयां छो त मोहम्मद जे वञण खां पोइ शामिन जॾहिं बि लुटियो आहे शरीफ़ लुटिया थी इहो ईसाई आयो थोड़ी तवज्जो बुरे कजो ईसाई आयो करीब जो अचे न अजीब काफ़िलो आहे सामो सामो दीद पियस एक कारिया जेको बिगैर तन जे नोके नेज़ा ते क़ुरान उन जी भरसां एक सरा जेको इया चोडी जे चंड खां वधीक हसीन आ उन जी भरसां बियो सरा जे कटल गल मां मां जी थन पई थी वहे राहिब सिपाहन के चए तो मूंखे पक थी वई है जंग ना है हे जुल्म हे जेको बिगैर धड़ जे क़ुरान तो पढ़े या नबी या इमाम हे जो उन जी भरसां सरा अड़ा सोना पुट मजबूरी मां माराए बस आखिरी जुमलो आ वेण नथो कया आखिरी जुमलो हथ खणी चे तो मुंजा अल्लाह शल इन के पांजी मां कुसंदे न डिठो ओ मुंजा अल्लाह अगर डिठो हुजे सुवा उजड़ी उते मरी वई हुजे इन राहिब जा जुमला खत्म मस था इए बीबियन जे कतार में एक बीबी रोई चे थी राहिब दुआ घुर लैला अजब अल्लाह अकबर बाऊं ता बदो सिपाही का पुछे दो सिपाही न सालार केर थन जैसा मिलना इशारो करे चे तो सामो जको रुकू जी हालत में कैदी रत थोरुए यो सालार अल्लाह अकबर राहिब रोड़ंदो उते आयो कैदी मुझो सलाम मुझो इमाम तो फरमाए राहिब पोते मोकर अगे दिन मुसा का मागदा का भेड़ा असा आम कोनो मदीने जा सैयदों मुझी पुफी जे सर ते चादर कोने राहिब हाथ बुधी जे दो बुधा केड़न सैयदन माई रोई पर मैं तो मां हुसैन जो पुट सजादा अल्लाह अकबर जडे हुसैन जो नालो आयो न राहिब चे तो वो हुसैन जी अम्मा जो नालो ज़हरा है अल्लाह अकबर अल्लाह अकबर मुझो इमाम तो फरमाए हा मुबाला वारी ज़हरा जो फर्जंद
जेके पर्देदारन उन ज़हरा जूं थियूं आहिनि हथ बधी चे तो मौला मुंहिंजे लाइ को हुकुम चे थी सगई त चादरूं आणे ॾे डोड़ंदो आयो घर पंहिंजे औरतूं के चादरूं ॾिनई 26 चादरूं औरतूं खणी ज़ैनब वटि आयूं अञा ज़ैनब जे सर ते चादर आई मसा उहो कमीणो ताज़ियानो खणी पहुतो जंहिं यारी जी रात लाथियूं हुयूं अकल ई चे तो सजाद पाण वठंदे या माल आया। अला